सूबेदारो जी यूनियन काउंसिल समी में यूसी इंतजामिया जी लापरवाही ऐं नालियुनि जी सफ़ाई न थियण सबबि गटरनि जो गंदो पानी कब्रिस्तान अंदरि दाख़िल थियण लॻो आहे, जंहिं ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन यूसी इंतजामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदे ॿुधायो आहे त ही अल्लाह जो घर मस्जिद आहे, ॾिसो हुन में पानी बीठो आहे। ही कब्रिस्तान जो नालियुनि जो पानी कब्रिस्तान में ई मस्जिद जे अंदरि आहे। ही ॿ हितो तुरबतियूं इहे रही वियूं, हिन में मिड़ई सां ठाहियूं आहिनि। ही ॾिसो हिन जो कमु आहे, न को सफ़ाई वारो आहे न नालीअ ठाहिण वारो आहे। सॼे ॻोठ में आयूं आहिनि, ज़मीनदारनि पंहिंजा ठहिराया, पंहिंजा नालियूं घर बंगला ठहिराए छॾियनि। असांजी हेॾे यार शाह वारनि जे का बि नाली त न आई, रोड न आयो, का स्कीम न आई आहे, कुझु बि न आई। नालियूं ॾिसो 10-10 चकर ही भितियूं जॻहियूं खणायूं आहिनि, पकियूं किरी थियूं पवनि। इन खां वधीक बि नाजाइज़ी कहिड़ी आहे? इलेक्शन थिए थी, हर को पंहिंजे पंहिंजे मुंहं सां पहुचे थो, हींअर असांजो केरु ॿुधण वारो ई न आहे। सॼे मुल्क में रोड नालियूं थी विया, असांजो न थियो। छो असां कहिड़ो ॾोह कयो आहे? वोट था थियनि, अब्बा आहियो, ॾाॾा आहियो, फलाना आहियो, छो असां सां ज़ुल्म आहे? असां छा कयूं? असां ग़रीब असां नथा पुॼी सघूं। ॾिसी अचो, सॼे मुल्क में रोड आहिनि, असां ॾे कुझु न आहे। हा, चेयरमैन खे 2-3 दफ़ा चयो आहे, 10 चकर चयो आहे, बाबा असां सां ज़ुल्म आहे, असां सां ज़ुल्म आहे। चए बसि बजट पूरी थी वई। छो बजट पूरी थी वई? असां न कान बजट पूरी। नयूं जायूं असांजी छिॼी पयूं, तव्हां हलो अंदरि नालीअ जो हशर ॾिसो छा आहे। 2-3 बार 3 स्कीम आई आहे त असांजे नालियुनि जो न भार आयो आहे, न रोड ठहियो आहे। नाइंसाफ़ी आहे असां सां नाइंसाफ़ी आहे, नाइंसाफ़ी आहे। छा खां वठी घरनि को ईंदा कब्रिस्तान ताणी का बि नाली साफ़ कान्हे का, घिटी साफ़ कान्हे का। जेके गटर आहिनि घरनि जा जेके बि आहिनि, पाणी निकिरे कोन थो, वापसि घरनि में गटर भरिया पिया आहिनि। माण्हू उथण वेहण जी जॻह कान्हे का, पाणी उछली पियो आहे। यार छा कब्रिस्तान में अंदरि पाणी आहे, तंहिंजे करे असांजूं नालियूं बि कोन्हनि ठहियलूं, न वरी असांजी घिटी साफ़ आहे। अचनि था 2 कलड़ियूं कढियूं, हलिया त 1 चकर न आहियूं, 5-5 चकर टाउन कमेटीअ में विया आहियूं, हुननि असांजी कुझु बि कोन था ॿुधनि। काफ़ी महीननि खां हिते पाणी ऐं गंदगी पी रही आहे, रोड ठहनि नथा, नालियुनि जी सफ़ाई नथी कई वञे। उन खां अलावा जेको बि पाणी आहे अॻिते वञे ई नथो, नेकर ई न आहे। नेकर न आहे त सॼो पाणी कब्रिस्तान ॾे अची काफ़ी माना 200 मीटर ताईं पाणी हलियो थो वञे। को माना हिते यूनियन आहे, यूनियन वारो बि को मतिलबु यूनियन आहे त यूनियन काउंसिलरनि जो इंतिज़ामिया खे करणु खपे। उहे मतिलबु हिते सफ़ाई नथा करनि, न ॾिसी था वञनि। हेॾी असां नाजाइज़ी कई थी वञे। रहवासियुनि मुतालबो कयो आहे त कब्रिस्तान में फौरी तौर गंदो पाणी निकाल करे ऐं नालियुनि जी सफ़ाई कराई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु कलीम खोकर, दैती टीवी न्यूज़, सूबेदारो।